हुसैन साईं जी करबला जे मैदान ते तयम्मुम सां सजदे जी हालत में शहादत। हाणे हुसैन उहो आहे जंहिंखे निमाज़ सां प्यार हो भाई निमाज़ न पोइ हुसैनी अलाह कंदो आहे त अलाह ताला सभिनी खे हिदायत ॾींदो। असां बा दुआ था कयूं त अलाह ताला सभिनी खे सचो हुसैनी बणाए। अबा सचो हुसैनी जंहिंजी सजदे में थी आ शहादत सोआ सोने नबीअ जो नवासो। जंहिंजी मशहूर आहे इबादत सोआ सोने नबीअ जो नवासो। जंहिंजी सजदे में थी आ शहादत सोआ सोने नबीअ जो नवासो। जंहिंजो नालो हुसैना प्यारो मोमिनन जे अखियुनि जो अतारो। जंहिंजो नालो हुसैना प्यारो मोमिनन जे अखियुनि जो अतारो। जंहिंसां दिल में रखियल आहे चाहत सोआ सोने नबीअ जो नवासो। जंहिंजी मशहूर आहे इबादत सोआ सोने नबीअ जो नवासो। जंहिंजी सजदे में थी आ शहादत सोआ सोने नबीअ जो नवासो। हूंदो जन्नत में सरवाणो सुहिणो बिश्ती जवाननि जो अॻवाणो सुहिणो। हूंदो जन्नत में सरवाणो सुहिणो बिश्ती जवाननि जो अॻवाणो सुहिणो। जंहिं लाइ अरबीअ ॾिनी हुई बिशारत सोआ सोने नबीअ जो नवासो। जंहिं लाइ अरबीअ ॾिनी हुई बिशारत सोआ सोने नबीअ जो नवासो। साणो बचड़ा भाइटा ऐं भाउर साथी गॾु हा वफ़ादार बेतर। साणो बचड़ा भाइटा ऐं भाउर साथी गॾु हा वफ़ादार बेतर। तिन जी मुड़सीअ सां कई जंहिं क़ियादत तिन जी मुड़सीअ सां कई जंहिं क़ियादत सोआ सोने नबीअ जो नवासो। जंहिंजी सजदे में थी आ शहादत सोआ सोने नबीअ जो नवासो। पांजू जानियूं त ॾेई सघूं था पर पुठिते न को तिर सघूं था। पांजू जानियूं त ॾेई सघूं था पर न पुठिते को तिर थी सघूं था। अहिड़ी ॾेखारी जंहिं आशुजात अहिड़ी ॾेखारी जंहिं आशुजात सोआ सोने नबीअ जो नवासो। जंहिंजी सजदे में थी आ शहादत सोआ सोने नबीअ जो नवासो। धोखेबाज़नि लिखी ख़त घुरायो पर न प्यारे सां तिन पोइ निभायो। धोखेबाज़नि लिखी ख़त घुरायो पर न प्यारे सां तिन पोइ निभायो। पोइ बेहक जी छॾई न हिमायत सोआ सोने नबीअ जो नवासो। जंहिंजी सजदे में थी आ शहादत सोआ सोने नबीअ जो नवासो। जंहिंखे खणंदो कुल्हनि ते हो सरवर मां त शहज़ादा उन जो हनो कर। रिवायत में अचे थो मुस्तफ़ा साईं जन हीअं सजदे में इमाम हसन इमाम हुसैन नंढड़ा मुस्तफ़ा जे खेॾंदे खेॾंदे कुल्हनि ते महबूब मुहम्मद साईं पंहिंजे सजदे खां सिर खे मथे नथो करे। हज़रत मौलाना मुफ्ती अब्दुल रहीम पठान साहब उन जी तकरीर में ॿुधुमि त चयूं त 70-72 दफ़ो मुस्तफ़ा साईं जन ॼण ते चयो सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला। नंढड़ा कुल्हनि ते मुस्तफ़ा सुभान रब्बियल आला पढ़ंदा था वञनि। तव्हां त 70-72 दफ़ो पढ़ियो। जॾहिं हू पाण रज़ा सां लथा साईं जन सिर मुबारक मथे कयो।
एडो मुस्तफ़ा साईं के प्यारा जंहिंखे खणंदो कुलनि ते हो सरवर मां त शहज़ादा उन जो हनो कर जंहिंजी दिल में रखियल आ महबत जंहिंजी दिल में रखियल आ महबत सो आ सोणे नबीअ जो नवासो जंहिंजी सजदे में थी आ शहादत हाणे बि जेके निमाज़ में शहादत नसीब थे त इहो हुसैनी हाँ ईअं न थिए नशे में आउट ऐं मखाने में पियो हुजे बाथरूम में पियो हुजे अल्लाह अल्लाह को दुआ अल्लाह ताला बचाए मुजाहिदनि जो ईअं मौत थींदो आहे निमाज़ुनि में मस्जिदनि में सोणे उमर साईं जी शहादत मुस्तफ़ा जे मस्जिद नबवी जे मुसल्ले ते सोणे अलीउल मुर्तज़ा जे जामे मस्जिद कूफे जे दरवाज़े ते सोणे हुसैन जी करबला जे मैदान ते सजदे में इहे हुसैनी इहे हैदरी इहे फारूक अल्लाह को दुआ अल्लाह ताला सभिनी खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए चवंदो जंहिंखे खणंदो कुलनि ते हो सरवर मां त शहज़ादा उन जो हनो कर जंहिंजी दिल में रखियल आ महबत सो आ सोणे नबीअ जो नवासो जंहिंजी सजदे में थी आ शहादत सो आ सोणे नबीअ जो नवासो जंहिंजी मशहूर आहे इबादत सो आ सोणे नबीअ जो नवासो